तो सैदना अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु इहो फरमायो कि ला उक़ातिलन मन फ़र्रक़ बैन अस्सलाह वज़्ज़का, त मां उन्हनि सां जंग कंदुसि जिन्हनि नमाज़ ऐं ज़कात में फ़र्क़ु कयो। त रोज़ो बि हिकिड़ो इस्लाम जे अरकान मां हिकिड़ो रुकन आहे, त इन खे छॾणु तमामु वॾो गुनाह आहे। सफ़र तमामु मुशक़त वारो हुजे, तकलीफ़ वारो हुजे, हुन में इहो लाज़मी तौर ते उनखे जेको आहे रोज़ो न रखणु खपे, रोज़ो छॾणु खपे। शेख ख़ालिद साहब खां सवाल कनि था मीरपुर साकरो खां अब्दुल गफ़ार साहब। शेख साहब, रमज़ान मुबारक या ग़ैर रमज़ान जे महीने में ॼाणी वाणी रोज़ो टोड़णु या रमज़ान मुबारक जे महीने में रोज़ो छॾणु, इन हवाले सां शरीयत उनजो छा कफ़ारो रखियो आहे? रमज़ान मुबारक हिकिड़ी अल्लाह ताला जी तरफ़ खां वॾी नेमत आहे ऐं रोज़ो बि अल्लाह ताला जो वॾो फज़ल आहे। ऐं रमज़ान जा जेके रोज़ा आहिनि इहे इस्लाम जा जेके 5 बुनियादी रुकन आहिनि उन्हनि मां हिकिड़ो रुकन जी हैसियत रखनि था। त इस्लाम जे बुनियादी रुकन खे छॾणु इहो तमामु वॾो जेको आहे गुनाह आहे ऐं इन ते अल्लाह ताला जी तरफ़ खां सख़्तु सज़ा आहे। त जीअं त सैदना अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जे दौर में जॾहिं कुझु क़ौम नबी सल्लम जी वफ़ात खां पोइ जिन ज़कात ॾियण जो इनकार कयो, त सैदना अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु इहो फरमायो कि ला उक़ातिलन मन फ़र्रक़ बैन अस्सलाह वज़्ज़का, त मां उन्हनि सां जंग कंदुसि जिन्हनि नमाज़ ऐं ज़कात में फ़र्क़ु कयो। मतिलबु इहो रुकनीयत जे हिसाब सां इहे रुकन बराबरि आहिनि, त जेको नमाज़ पढ़े थो ऐं ज़कात नथो ॾिए त मां उन सां जंग कंदुसि। त इन तरह रोज़े जो बि मामिलो आहे, त रोज़ो बि हिकिड़ो इस्लाम जे अरकान मां हिकिड़ो रुकन आहे। हा, इन्हनि अमलनि जे नमाज़ में, ज़कात में, रोज़े में पंहिंजे हिकिड़ी फ़ज़ीलत जे एतबार सां फ़र्क़ु आहे, पर रुकनीयत जे एतबार सां इहे हिकु अमल आहिनि। त इन खे छॾणु तमामु वॾो गुनाह आहे। ऐं रमज़ान जे महीने में जेको फ़र्ज़ रोज़ा आहिनि, बाक़ी रमज़ान खां अलावा जेके नफ़ली रोज़ा आहिनि उहे त इंसान जो हिकिड़ो मुस्तहब अमल आहे, जे इंसान अलाह तौफ़ीक़ ॾिएसि त उन्हनि खे करे, ऐं जे अलाह ताला तौफ़ीक़ नथो ॾिएसि, मसइला को रहिजी वञनि था, त उन में का हर्ज वारी ॻाल्हि न आहे। पर जीअं अलाह ताला तरग़ीब ॾिनी आहे त फ़स्तबिक़ू इलल ख़ैरात, त सुठे कमनि जी तरफ़ डोड़ी अचो, त इंसान खे को मौक़ो मिले थो ज़िंदगी में नफ़ली रोज़ा रखणु रमज़ान खां अलावा बि, त उन्हनि में बि उहे रखणु खपनि। बाक़ी रोज़ो छॾण जे हवाले सां जेको आहे उहो वईद आहे सख़्तु। ऐं हिकिड़ी हदीस मां ज़िक्र कयां थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हिकु दफ़ा आराम करे रहियो हुउसि त 2 मलाइका आया, फ़रिश्ता आया, त मूंखे वठी करे हिकिड़ी जाइ जी तरफ़ हुननि सफ़र कयो। त उते पाण फरमाइनि त मां उते पहुतुसि त उते हिकिड़ो वॾो अज़ीम जबल हुयो, त फ़रिश्तनि मूंखे हुकुम ॾिनो त हिन ते चढ़ो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो त तमामु वॾो अज़ीम जबल आहे, हिते मुंहिंजी इस्तिताअत न आहे त मां हिन ते चढ़ी सघां। त फ़रिश्तनि चयो त इना सनुसहिलुहु लक, त असां अव्हांजी मदद कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिन ते चढ़ी वेंदा। त पाण सल्लम फरमाइनि था उन जबल ते मां जॾहिं चढ़ियुसि त उनजे हिकु तरफ़ ऐं जेके आहिनि चीख पुकार ऐं शोर ऐं तकलीफ़ वारियूं आवाज़ूं ॿुधियूं। त मां फ़रिश्तनि खां पुछियो त इहे केरु आहिनि माण्हू, त उन्हनि फ़रिश्तनि चयो त इहे जेके आहिनि जहन्नमियुनि जूं तकलीफ़ वारियूं आवाज़ूं आहिनि। अलाह ताला असां सभिनि खे जहन्नम जी सख़्ती खां महफ़ूज़ रखे। त पोइ पाण सल्लम फरमाइनि था की आउं अॻिते वियुसि त ॾिठो त मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके उबता लटकायल आहिनि ऐं उन्हनि जूं वाछियूं जेके आहिनि मुस्तक़िल यानी चीरियूं पियूं वञनि, उन्हनि मां रतु पियो वहे। त पाण फरमाइनि था मां फ़रिश्तनि खां पुछियो इहे केरु आहिनि, त उन्हनि फरमायो त इहे उहे माण्हू आहिनि जेके युफ़्तिरून क़ब्ल तहिल्लत सोम, के इफ़्तार जो वक़्तु कोन थियो आहे उनखां पहिरीं इफ़्तार करे वठनि था वक़्त खां, इहे उन्हनि जो माजरो आहे। त हाणे ॾिसो त इन हदीस में उन माण्हुनि जो हाल ॿुधायो वियो आहे की जेको रोज़ो त रखे थो, पर रोज़े जो वक़्तु इफ़्तार अचण खां पहिरीं इहो जेको आहे रोज़ो इफ़्तार करे वठो, उनजी ई सज़ा आहे। त जेको रोज़ो रखे ई नथो ऐं फ़र्ज़ु रोज़ो छॾे ॾिए थो, उनजी केतिरी सज़ा हूंदी। त इन जे लाइ लाज़मी तौर ते रमज़ान जे रोज़नि जो इहतमामु करणु खपे। जेको इन खे छॾे थो उहो कबीरा गुनाह जो मुर्तकिब आहे ऐं अलाह वटि इन जी सख़्तु सज़ा आहे। अलाह तबारक व तआला असांखे इन खां महफ़ूज़ फरमाए। अच्छा शेख मोहतरम, जीअं तव्हां ॿुधायो त रमज़ान मुबारक जे महीने में रोज़ो छॾणु बग़ैर कंहिं उज़र जे इहो गुनाह कबीर आहे। अहिड़ी तरह सां रोज़ो टोड़णु बि गुनाह जो कमु आहे। त हिकिड़ो माण्हू सफ़र जे अंदरि आहे,
हाणे छा सफ़र जे अंदरि उहो रोज़ो छॾे सघे थो या जेकॾहिं रोज़ो रखी करे सफ़र करे थो त विच में किथे रोज़ो टोड़े सघे थो या न? सफ़र जे हवाले सां जेको आहे अलाह तबारक व तआला क़ुरान मजीद में मुसाफ़िर खे रुख़्सत ॾिनी आहे कि फमन कान मिनकुम मरीज़न अव अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। जेको बीमार हुजे या सफ़र ते हुजे त उहो ॿिए ॾींहंनि में इहा तादाद रोज़नि जी जेका छॾियल अथसि उहे पूरी करे सघे थो। त इहा हिकिड़ी रुख़्सत आहे। इन जे हवाले सां सफ़र में रोज़ो रखणु जाइज़ आहे या न, त इन में त उलमा जो इतिफ़ाक़ आहे त जेकर रोज़ो रखी वठे थो त उनजो रोज़ो त सही आहे, यानी कि रोज़े तो को मसइलो न आहे। पर सफ़र जूं कैफ़ियतूं उलमा जेके आहिनि हदीसनि जी रोशनी में मुख़्तलिफ़ उहे 3 बयानु कयूं आहिनि। हिकिड़ी कैफ़ियत त अहिड़ी आहे त सफ़र आरामदेह हुजे, सवलो सफ़र हुजे, उन में एतिरी ज़्यादा तकलीफ़ न थिए माण्हू खे, त उनजो उलमा जो इहो आहे त उन में बहितर इहो आहे त इंसानु रोज़ो रखी वठे। त छो जो रमज़ान जो महीनो आहे, रमज़ान जी पंहिंजी हिकिड़ी फज़ीलत आहे, इंसानु उन फज़ीलत खां महरूम न रही वञे। ठीकु आहे। ॿियो सवलो हूंदो आहे, यानी सभु माण्हू रोज़ो रखनि पिया त हू बि रोज़ो रखी वठे ताकी हिन ज़िमेदारी खां इहा ज़िमेदारी उनखां अदा थी वञे। ॿी कैफ़ियत अहिड़ी आहे त इंसानु बहितर सम्झे त ऐं इफ़्तार कयां त बहितर आहे, छो जो थोरो सफ़र कंदुसि त कुझु थोरी घणी तकलीफ़ थींदी, परेशानी थींदी, त उनजे लाइ इहो बहितर आहे त हू इफ़्तार करे। इन जे बारे में बि हदीस नबी वसल्लम जी मौजूदु आहे। पहिरीं का मां कैफ़ियत बयानु कई उहा बि हदीस आहे, सही बुख़ारी मुस्लिम में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे तो पाण सल्लम सफ़र कयो, सहाबा बि सफ़र कयो, त सहाबा फरमाइनि था त असां मां ख़ाली नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े सां हुया ऐं अब्दुल्ला बिन रवाहा रोज़े सां हुया। त हितां दलील मिले थो त जे सफ़र को घटि मुशक़त वारो आहे त रोज़ो रखिजी सघिजे थो। टी जेका कैफ़ियत आहे त सफ़र तमामु मुशक़त वारो हुजे, तकलीफ़ वारो हुजे, त हुन में इहो लाज़मी तौर ते उनखे जेको आहे रोज़ो न रखणु खपे, रोज़ो छॾणु खपे। छो जो अलाह जी हिकिड़ी रुख़्सत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ जे बारे में, सफ़र जी नमाज़ जे बारे में फरमायो सदक़तुन तसद्दक़ अल्लाहु बिहा अलैकुम फ़क़बलू सदक़तहू। इहो हिकिड़ो सदक़ो अलाह ताला अव्हां ते कयो आहे, इन सदक़े खे क़बूल कयो। ऐं ॿी हिकिड़ी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अलाह ताला पसंदि करे थो युहिब्बु अन तुअता रुख़सहू कमा यकरहु अन तुअता मआसीही। त अलाह ताला इनखे पसंदि करे थो त माण्हू जेके आहिनि अलाह जी रुख़सत आसानी जेका ॾिनल आहे उनखे इख़्तियार कनि, जीअं त अलाह ताला हिन ॻाल्हि खे नापसंदि करे थो त उहे माण्हू जेके आहिनि अलाह ताला जी नाफ़रमानी कनि। त हिन में रुख़सत खे जेको आहे इख़्तियार करणु खपे। जीअं त हिकिड़ी हदीस में फ़तेह मक्का जे बारे में अचे थो त जब साहबा सफ़र करे विया, नबी सल्लम बि पाण गॾु हुया, त पाण सल्लम जेको आहे उहो जॾहिं माण्हू पाण सल्लम ॾिठो त कुझु माण्हू रोज़ो रखियो आहे, पाण सल्लम बुलंद जाइ ते बीह करे पाणी पीतो ऐं रोज़ो जेको आहे ख़तमु कयो ताकी साहबा खे ख़बर पइजी वञे त हिन सफ़र में जेको आहे रोज़ो रखणु सही न आहे। त पोइ साहबनि कुझु अची ॿुधायो त कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन्हनि अञा रोज़ो रखियलु आहिनि, उन्हनि रोज़ो यानी की उहो टोड़ियो न आहे। त पाण सल्लम उन्हनि जे बारे में फरमायो त उलाइकल औसात ही नाफ़रमान माण्हू आहिनि, नाफ़रमान माण्हू आहिनि। मतिलबु तकलीफ़ वारो सफ़र हुयो, मुशक़त वारो हुयो, त हुन में नबी सल्लम उन्हनि खे नाफ़रमान क़रार ॾिनो। हिन जे लाइ अहिड़ो सफ़र हुजे जंहिंमें तकलीफ़ हुजे, मुशक़त हुजे सख़्तु, हुन में लाज़मी तौर ते रोज़ो न रखणु खपे। बहितर इहो आहे त हू जेको आहे रमज़ान खां पोइ हुनजी क़ज़ा पूरी करे। अलाह तबारक व तआला सभिनि खे तौफ़ीक़ ॾे। जज़ाकल्लाहु वसल्लम, बारकल्लाहु फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।